शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी प्रिय प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों ड्रामे खे जेको वधायो वियो आहे उन जो हाणे 98 जी प्रोमो अची वियो आहे। राति एपिसोड हलंदो, थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसि ताईं एपिसोड अची बि वियो हुजे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तों, हाणे ड्रामे में जेका इहे फ़ैसिला थिया आहिनि इन्हनि ते अमल कोन थींदो, छो त ड्रामे खे वधाइणो आहे, अॻिते खुटाइणो न आहे। जे खुटाइणो हुजे 98 ते त हिन फ़ैसिलनि ते अमल कयो वञे हा। जेका चाकर खान रूंडे ते ॾंड रखिया आहिनि, हाणे इहे ॾंड कोन भरे ॾींदो ॾुंडो ऐं इहो ड्रामो वधंदो ऐं शेरड़ वारा बि कूड़ा थींदा ऐं इहो जोड़ो वधंदो ऐं ड्रामे जूं क़िस्तां वधंदियूं ऐं ड्रामो अॻिते इन खे 5 स्पेल ते खणी वेंदा ऐं 6 स्पेल ते बि, छो त हिन ड्रामे खे हाणे कम से कम 10 स्पेल हिन ड्रामे जा पूरा कंदा। दोस्तों वीडियो तव्हांखे कीअं लॻो, मुंहिंजो अपडेट कीअं लॻी? अगरि अपडेट सुठी लॻे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते असां बहितरीन मां बहितरीन अपडेट्स तव्हांजे लाइ आणींदा रहंदा आहियूं लगातार। असांखे ॾींदा इजाज़त, हिकिड़ो सुठो प्यारो कॉमेंट बि कंदा, हिन वीडियो खे दोस्तनि ताईं शेयर कंदा, पंहिंजनि दोस्तनि खे इनवाइट कंदा असांजे हिन चैनल जे लाइ। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।